अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, औरतूं ईद जी नमाज कीअं पढ़ें, कित पढ़ें, इन जे मुतालिक पहिरीं सवाल सुनो। खुश अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आपके मसाइल और उनका हल। मौल साहब, उम्मीद है खैर सुंदा, अल्लाह पाक आगे पंजे सामान में रखे। आमीन। साहब, मुझो सवाल है औरतें जी ईद जी नमाज अदा करे जे बारे में। तो करो औरतों माड़ू भी नमाज पढ़ंदियूं या औरतें मां हिकिड़ी इमामत कराईंदी ऐं औरतूं बेटा अलॻि नमाज पढ़ंदियूं, या माड़ू भीड़ियूं ईदगाह में नमाज पढ़ंदियूं, या अलॻि अलॻि पढ़ंदियूं, या ईद नमाज औरतें मथे न आहे। त इन जे बारे में क़ुरान ने सुन्नत जे मुताबिक रहनुमाई कजे। अल्लाह पाक खे जज़ा ख़ैर अता फरमाए। आमीन, शुक्रिया। औरतूं निस्फ़ उम्मत आहिनि। औरत रमज़ान में मिणी खां वधारे क़ुर्बानी ॾिए थी। सहरी जी तयारी, इफ़्तियारी जी तयारी, घर जा ॿिया कमकार, ॿार बच्चे जो हुल शोर, इन जे बावजूदि औरत रोज़ो रखे पई, तरावियूं पढ़े पई अने रोज़ो रखाए पई। इहा औरत जेकॾहिं ईद जी नमाज़ न पढ़े त केतिरी महरूम थी वेंदी। मुस्लमान औरतूं बग़ैर खुशबू लॻाए अने बनाव सिंगार के वग़ैर ॿिन्ही ईदनि जूं नमाज़ शरई तौर मथे मुस्लमान भीरियूं पढ़ंदियूं। सही बुखारी हदीस नंबर 324, मुस्लिम 890। उम्मे अतिया रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत है कि असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम कयो, आदेश ॾिनो त हर क़िस्म जी औरत, नंढी वॾी, अने जेको नमाज़ न पढ़ी सघे, जंहिं ते फ़र्ज़ नमाज़ न आहे, उहो पण औरत ईदगाह अचें। हता के कंहिं वटि लियो न आहे, ऊढण न आहे, उहो पण औरत ॿिए वटां पिंड जो ऊढण गिनी पण ईदगाह अचें अने हुकुम अमर न आदेश आहे। इन हदीस से मालूम ई थियो त ईद जी नमाज़ अगरचे नमाज़ पिंड फ़र्ज़ न आहे, पण औरतें मथे ताक़ीद आहे अने ईदगाह जिते मुस्लमान जमा थी नमाज़ पढ़नि था तंहिं सवाइ ॿियो को ऑप्शन आहे न। ईद जी नमाज़ जे मुतालिक़ अहले इल्म जा फ़तवा मौजूदु आहिनि त कोई औरत घर नमाज़ ईद पढ़े त फ़तवे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो बाजमात पढ़े। कई अहिड़ा फ़तवा आहिनि जे औरत तला करे अलॻि इंतज़ाम आहे, अलॻि इमाम आहे। बेशक औरतें जी औरत इमामत कराए सघे थी, इन में कीअं शक न आहे, पर ईद जी नमाज़, ईद उल अज़हा, ईद उल फितर, ईदैन जी नमाज़ औरतूं मर्दें बीरी अदा कंदियूं। अने उम्मत मथे लाज़िम आहे जे नमाज़ ईदैन जी अदायगी लाइ करे ज़रूरु ईदगाह जे अंदरि ख़ासि पर्दे जो इंतज़ाम रखें औरतूं अचनि। लिहाज़ा औरतें लाइ करे शरई हुकुम इहा आहे त मर्दें बीरी ईदैन जी नमाज़ अदा कईं अने हिते पर्दे जो इंतज़ाम उम्मत खे रखियो खपे। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।